अज दी मीट टीवी के स्टूडियो में अवां सां मौजूद है अवां जो मेज़बान मुख्तियार चनू। अज अवां सां खोड़ सारी ॻाल्हियूं कबियूं पाकिस्तान के वड़े में वड़े इम्तिहान दी सेंट्रल सुपीरियर सर्विसिस ऑफ पाकिस्तान। उन खां अॻु में मां पंहिंजे नाज़रीन खे गुज़ारिश कंदुमि त उहो चैनल के सब्सक्राइब ज़रूर कनि। हर इंसान की ख्वाहिश होंदी है तो मां मेहनत करे के वॾे रुतबे ते पहुचा, मुझी इज्जत ऐं नालो रोशन थी। अज जो इंसान मौजूदा दौर में जेको साइंस और टेक्नोलॉजी ज़रिए फर्श का अर्श ताईं पंहिंजा कदम जमाए चुको है, हिन दौर में हर फर्द के सुठी नौकरी हासिल करण के आला दर्जे ते पहुचण एक चैलेंज बणियल है। पंहिंजी ज़िंदगी के आला मक़सद के हासिल करण लाइ रात ॾींहुं मेहनत करे थो ऐं पंहिंजे मक़सद के हासिल कनि था। अहिड़ी तरह मुआशरे में रहंदड़ तालीम याफ़्ता नौजवान छोकरा ऐं छोकिरियूं मुख़्तलिफ़ नौकरियुनि लाइ रात ऐं ॾींहुं मेहनत कनि था, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जा किताब पढ़नि था ऐं सुठनि नंबरनि में इम्तिहान पास कनि था ऐं वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ कनि था। अहिड़ी तरह असांजे मुल्क में साल में CSS के नाले सां हिकु चटाभेटी वारो इम्तिहान वरितो वेंदो आहे, जंहिंमें मुल्क जा हज़ारे शागिर्द हिन इम्तिहान में पिणु हिसो वठंदा आहिनि। अक्सर फाइनल इंटरव्यू में CSS के बारे में पुछो वेंदो आहे त CSS छा आहे। CSS जो पूरो नालो द सेंट्रल सुपीरियर सर्विसिस ऑफ पाकिस्तान है। CSS जो वजूद कीअं आयो? असल में कॉलोनियल लीगेसी जेको पहिरियों इंडियन सिविल सर्विसिस जे नाले सां सुञातो वेंदो उन मां हुन जो नालो वरितो वियो आहे। असल में ही बरतानिया जो ख्याल हो, छो त पहिरियों जॾहिं गॾियल इम्तिहान थींदो हो जंहिं ज़रिए उम्मीदवारनि जी चूंड कई वेंदी हुई। जॾहिं पाकिस्तान 14 अगस्त 1947 में वजूद में आयो तो उन वक्त हिन जो नालो सिविल सर्विसिस ऑफ पाकिस्तान रखियो वियो। उन खां पोइ 1973 में हिन में ॿिया सुधार आंदा विया। हर साल ही CSS जो इम्तिहान फेडरल सर्विस कमीशन ऑफ पाकिस्तान के तरफ़ां मुनक़िद कयो वेंदो आहे, जंहिंमें दरख़्वास्त ॾियण लाइ हेठियां शर्त हूंदा आहिनि। फर्स्ट ग्रेजुएट हुजणु लाज़मी आहे, मतलब 14 सालनि जी तालीम वारी डिग्री घट में घट सेकंड डिवीज़न में हुजे। उम्मीदवार हिन इम्तिहान में अहल हूंदो। हिन इम्तिहान में उम्मीदवार की उम्र 21 सालनि का 30 सालनि जी हूंदी आहे, जंहिंमें हिक ॾींहं जी बि रियायत न ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं कोई सरकारी मुलाज़िम आहे तो उन लाइ पॉलिसी 2 साल जी रियायत ॾिनी वेंदी आहे। CSS इम्तिहान में गवर्नमेंट तरफ़ां मज़ूर डिसेबल कोटा भी हूंदी आहे, जंहिंमें मज़ूर उम्मीदवारनि के शामिल कयो वेंदो आहे, जेकी पंहिंजे सख़्त मेहनत करे अहम उहिदनि ते पहुचंदा आहिनि ऐं फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा आहिनि। मज़ूर उम्मीदवार लाइ हिन इम्तिहान में 4 ग्रुप्स हूंदा आहिनि। नंबर 1 कॉमर्स एंड ट्रेड, नंबर 2 पाकिस्तान ऑर्डिनेंस एंड अकाउंट सर्विसिस, नंबर 3 इंफॉर्मेशन ग्रुप, नंबर 4 पोस्टल ग्रुप शामिल आहिनि। CSS जे अंदर 12 मुख्तलिफ़ ग्रुप्स शामिल हूंदा आहिनि, जिनमें मुख्तलिफ़ क़िस्म जा ऑक्यूपेशंस शामिल आहिनि। नंबर 1 पाकिस्तान एडमिनिस्ट्रेशन सर्विसिस PAS, नंबर 2 पाकिस्तान कस्टम सर्विसिस PCS, नंबर 3 पुलिस सर्विसिस ऑफ पाकिस्तान PSP, नंबर 4 फॉरेन सर्विसिस ऑफ पाकिस्तान FSP, नंबर 5 इनलैंड रेवेन्यू सर्विस ऑफ पाकिस्तान IRS, नंबर 6 इंफॉर्मेशन सर्विसेज ऑफ पाकिस्तान ISP, नंबर 7 कॉमर्स एंड ट्रेड ग्रुप PCG, नंबर 8 मिलिट्री लैंड एंड कंटोनमेंट ग्रुप MLG, नंबर 9 ऑफिस मैनेजमेंट एंड सेक्रेटरीट ग्रुप OMG, नंबर 10 पाकिस्तान ऑडिट एंड अकाउंट सर्विसेज PA&AS, नंबर 11 पोस्टल गार्ड
PG नंबर 12 रेलवे कमर्शियल एंड ट्रांसपोर्ट ग्रुप RCTG। हिन खां अलावा ही इम्तिहान 12 मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जे पेपरनि ते मुश्तमिल हूंदो आहे, जंहिंमें 6 ऑप्शनल ऐं 6 कंपल्सरी सब्जेक्ट शामिल हूंदा आहिनि, जेकी 1200 मार्कुनि जा हूंदा आहिनि, जिनमें उम्मीदवार खे घटि में घटि 600 मार्कूं हासिल करणियूं पवंदियूं आहिनि, जिन खां पोइ ही इंटरव्यू लाइ उम्मीदवार हूंदो आहे। इंटरव्यू में 300 मार्कूं रखियल हूंदियूं आहिनि, जंहिंमें पास थियण लाइ 180 मार्कूं घुर्बल हूंदियूं आहिनि। अगर कोई उम्मीदवार शागिर्द या शागिर्दियाणी हिन इम्तिहान में लिखत वारे मरहले में घणे खां घणियूं मार्कूं खणंदो त उनखे सुठे ग्रुप में चूंडियो वेंदो आहे। CSE जे इम्तिहान लाइ उम्मीदवार खे साल या सवा साल महिनत करण में लॻी वेंदो आहे, जिन में मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जा पेपर हल करणा पवंदा आहिनि, जिन में इंग्लिश, एसे राइटिंग, प्रिसी राइटिंग एंड कम्युनिकेशन, करंट अफेयर्स, पाकिस्तान करंट अफेयर्स, सिंधी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जा पेपर शामिल हूंदा आहिनि। CSE जे इम्तिहान सभ खां वधीक दस्तरत अंग्रेज़ी ॿोलीअ ते हुजणु लाज़मी आहे, छो त सभु पेपर अंग्रेज़ी में हूंदा आहिनि। लिखत में अंग्रेज़ी ॿोलीअ जे जुमलनि जी बिहक, सूंहं, ग्रामर जी वॾी अहमियत हूंदी आहे, जंहिंजे करे हर उम्मीदवार खे हिन ते तमामु घणी दस्तरत हासिल हुजे। माहिर जो साॻियो ई ध्यानु उम्मीदवार जे हल थियल पेपर में ॿोली ऐं ग्रामर ते हूंदो आहे, त जीअं उन जो लिखियल मज़मून पुरकशिश अट्रैक्शन हुजे। CSE जे इम्तिहान में पूरे मुल्क मां हज़ारनि जी तइदाद में उम्मीदवार हर साल शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इम्तिहान में उन अज़म सां वेंदियूं आहिनि त हू इम्तिहान पास करे सुठे उहिदे ते फ़ाइज़ थी वेंदियूं। जीअं उन्हनि जे ख़ानदान, अज़ीज़नि ऐं रिश्तेदार जो ॻाट ऊचो रहे, त जीअं हुननि जो मान ऐं मर्तबो बाला ऐं बुलंद रहे। हिन इम्तिहान में सिंध जा नौजवान छोकिरा छोकिरियूं हर साल वेंदा आहिनि, जेकी सुठे नंबरनि में आला पोज़ीशन में पास थींदा आहिनि। CSE जे इम्तिहान में ज़हनी महिनत करण जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे, जेकी शागिर्द पंहिंजी महिनत जे करे ही इम्तिहान पास कंदा आहिनि, आला उहिदनि ते पहुचंदा आहिनि, सदा ज़िंदगी जा सभु थक लही वेंदा आहिनि, ख़ुशी ऐं ख़ुशहाली वारी ज़िंदगी हूंदी आहे।